ये अफ़सोसनाक वाक़ियो अॼु सुबुह सां ई लालू रैंक ॿाहिरां वारा लाड़काणा रोड ते वरंद माछी ॻोठ वटां पेश आयो आहे, जिते वरंद माछी जो जेको ॻोठु आहे उतां जा पोरियत जेके सब्ज़ी विकिरो कंदड़ आहिनि अशरफ सोलंकी, उहो पंहिंजी सब्ज़ी जो जेको लाड़काणे खां जेका उन्हनि आंदी उहा मज़दा मां लाहे रहिया हुया, त हिन पासे खां जेको उनखे ॿियो पोरियत जेको हुयो सुधीर बुरो उहो मथां ॾेई रहियो हुयो, हेॾां उहो लाहे रहियो मज़दा मां। ओचितो ई जेको आहे सो तेज़ रफ़्तार कार जेका वार जे तरफ़ां आई आहे, उन जेको आहे ॿिन्ही पोरियतनि खे कार जो ज़ोरदार टकर लॻो आहे, जंहिं सबबु ॿई पोरियत जेके आहिनि उहे थॾे ते ई जेको आहे वञी किरिया आहिनि, जॾहिं त कार जेको ड्राइवर आहे उहो पंहिंजी कार भॼाए हलियो वियो आहे, जंहिंखां पोइ जेको आहे उन्हनि ॻोठाणनि पहुची करे उन्हनि खे खणी अस्पताल पहुचाइण जी कोशिशि कई आहे, पर ॿई जेके पोरियत आहे उन्हनि ॿिन्हिनि जेको आहे दम तोड़े विधो आहे रस्ते में ई। अहिड़ी सूरत हाल बाद जेको आहे सो कार जो जेको ड्राइवर आहे उनजे फरार थियण ऐं उन खे जी गिरफ़्तारी न थियण पेश अचण जे सबबु हिते जेको आहे अशरफ सोलंकी जे जेके ॻोठाणा आहिनि वरंद माछी जा, उन्हनि पंहिंजे जो लाश रखी वारा लाड़काणा रोड ते धरणो हुयो। धरण जे सबबु ट्रैफ़िक जेका आहे मुकमल तौर ते बंदि रही। ट्रैफ़िक जे बंदि रहण सबबु ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं सभई कतारियूं लॻी वियूं, पर जंहिंखां पोइ 3 कलाकनि खां पोइ SHO वार अनवर अबड़ो पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं ऐं उन्हनि खे यकीन ॾियारी त जेको कार में सवार माण्हू आहिनि जिन जे टक्कर में ॿ पोरियत फोत थिया आहिनि ऐं उहे फरार थी विया आहिनि, उन्हनि खे बेदर्दी सां जेको आहे कार चिबाटियो आहे, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वेंदो। जंहिंखां पोइ अहिड़ी यकीन ॾियानी बाद जेके ॻोठाणनि उन्हनि जेको आहे धरणो ख़तमु कयो आहे ऐं उन्हनि शाम ताईं जो वक़्तु ॾिनो आहे वाराए पुलिस खे, त जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि जिन इन जे सबबु इहो रोड हादसो पेश आयो आहे, तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। इन जे करे पुलिस जेको आहे हिन वक़्तु इन्वेस्टिगेशन करे रही आहे। ॿुधायो पियो वञे त जेका कार इहा वारा ग्रेड स्टेशन तां जेका वारा सब डिवीज़न जी जेको आहे सेप्को सब डिवीज़न जी ऑफिस बि आहे, उतां उहा कार निकिती आहे जंहिंसां इहो रोड हादसो पेश आयो आहे। जी।